ए या अल्लाह साईं, या तो वडेरे के साहब के पंहिंजो कर, ये ना त पोइ वडेरे साहब जी तबियत सही कर। डॉक्टर के फोन कयो, उहे भी कोन आयो। कमदार केड़ा हाल दुआ दुआ साईं। वडेरे जी तबियत खराब आया? जी हाँ साईं, वॾी थिया आहिनि, तंहिंखां पोइ सफ़ा तबियत डाउन थी वई आ। अच्छा हा, तबियत घणी ठीक कोन्हे को वडेरे साहब जी। कमदार जी जी यार ही मसलो थियो वडेरो साहब हाणे सकरात में अची वियो। जी जी हाणे ही असां डॉक्टरन जी वस जी ॻाल्हि नाहे। जी जी के मौलवी साहब खे घुरायो, जी हाँ उनखां सुठी का सलाह वठो। जी जी बाक़ी असांजे वस जी ॻाल्हि नाहे, वडेरो सकरात में अची वियो। हाँ। हा महिरबानी। हेलो मौलवी साहब। जी जी साईं। अचो भला, वडेरे साहब जी तबियत घणी गड़बड़ थी वई है, खराब थी वई है। जल्दी तकड़ में अचो भला, ॾिसो छा हाल अहवाल थियो आहे। अचो अचो। जी जी साईं, अचां थो पियो। मौलवी साहब अचो 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 अचो, वियो वियो वियो। कमदार यार ॻाल्हि ॿुधींदो? जी जी वडेरे तवारे खे लॻी पई आहे सकरात है। जी जी ऐं सकरात लगंदी है, माण्हू बुरा के कम कंदो है, ओड़े पाड़े वारनि सां ज़ुल्म ज़्यादतूं नाजायज़ियूं कंदो आहे। मतां तवारे वडेरे को गुनाह वग़ैरह जा या के बुरा कम कया हुजनि। यार मौलवी साहब, एॾो त वॾो को कोन्हे को, वडेरो एॾा ज़ुल्म कोन कंदो आहे। मिड़ई हिकिड़ो थोरो हिकिड़ी कहाणी आहे असां वटि, ॿ टे इहे टुकड़ा जेको हारीड़ा असांजा जेका ग़रीबड़ा आहिनि न ॿ टे, जी जी उन्हनि जो 40 वैसे जो जेका एकड़ थींदो आहे न, जी जी उहो मूंखे चए थो नंढड़ा एकड़ ठाराए 30 वैसे जा, उन में 10 वैसा कढ। पोइ 30 वैसे जे एकड़ में 40 वैसे जो असीं उनखे गोबल ऐं लुखी ऐं उन्हनि खे एकड़ 40 वैसे जो पूरो करे ॾींदोसि। 30 वैसे में 40 वैसो आऊं कंदो हुउसि। उहे मूंखे चवंदो लिखंदो वञ। ऐं ॿोरी भाणजी जेका उते हिकिड़ी खणंदो न हारी, उते वरी मूंखे चवंदो कमदार पटे अटकाए छॾ, 4 करे छॾ, वधाए छॾ। अच्छा उहे बि आऊं वधाए वेंदो हुउसि। इहे नंढड़ा हिकिड़ा 2 टे कम आहिनि। ऐं ॿियो वरी जेका इहे कमंद जी कटाई जेका कराईंदो आहे न वडेरो साहब, जी जी उहे 10 रुपया ॾींदो आहे मण ते। वडेरो साहब वरी चवंदो हिन ते कमदार हिनखे लिखाए छॾेसि 20 रुपया रेट। उहे बि मज़ूरनि जे मथां कटाई लिखी छॾेसि 20 रुपया। थोरो हिकिड़ो ज़ुल्मड़ो इहे आहे, पोइ ज़ुल्म सम्झो या इहे थोरो हिकिड़ो खसीस कमु आहे। तूं त हिनखे चवंदो ही खसीस कम आहिनि, ही त वॾा गुनाह आहिनि। ग़रीबनि जा हक़ तलब करणु, ग़रीबनि जा हक़ खाइणु, हारनि नारनि सां ज़ुल्म करणु, हिन खां वधीक को गुनाह थींदो आहे छा? तूं हिननि खे नंढड़ा कम थो चई यार। इन ई करे न तुंहिंजे वडेरे खे सकरात लॻी आहे। मौलवी साहब, पोइ हिन ॻाल्हि जो को हल कढो, या त वडेरे साहब जी तबियत सही थिए, या त हिन मसइले कंहिंखे हल करियो न। यार मसइले जो हाणे हल इहो आहे त जेके बि हारी आहिनि, जिन सां हिन ज़ुल्म कयो, उहे हारी पहिरीं वठी अच। जी जी हाज़िर हाज़िर हाज़िर, वठी थो अचां, बिल्कुलु वठी था अचूं। हाज़िर हाज़िर हाज़िर। कमदार ॾियोलाल खैर में घुरायो असांखे? अब्बा खैर किथे आ, वडेरो साहब बीमार लॻो पियो आहे। असां वडेरे जा आहियूं हारी, असां वॾो ज़ुल्म कयो अवां सां बा। वडेरे साहब ऐं असां, वडेरे के साहब के सकरात लॻी पई आहे, उन जे करे अवां खे असां घुरायो आहे। सो दुआ करियो तो वडेरे साहब के या त अल्लाह साईं पंहिंजो करे, या त वडेरे साहब जी सेहत तबियत को सही थी वञे, उन लाइ बाबा घुराया आहिनि अवां खे। लिखण वारो तूं, खाइण वारो वडेरो, बख़्शण जहिड़ा ॿई कोन हो। वडेरो तकलीफ़ में आहे, असां कयोसीं माफ़, वडेरे खे अल्लाह माफ़ करे सां। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।